अस्सलाम वालेकुम नाजरीन। इलेक्शन ट्रांसमिशन में एक भेरो बीहर भलीकार मैं तवानी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन 8 फरवरी ते नेठ आम चूंडूं थी गुजरियूं। आम चूंडुनि खां पोइ मुल्क के जेके सियासी हवाले सां जेके ख़तरा हुआ, जेके वहम, जेके ख़दशा हुआ सिक्योरिटी हवाले सां, उहे सभु ख़त्म थिया ऐं मुल्क हिकु दफ़ो ॿीहर हिकिड़े जमहूरी सफ़र ते रवां दवां थींदे नज़र अचे थो। इलेक्शन खां पोइ नतीजनि जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे, माज़ी जी केतिरियूं शयूं असांखे साॻियूं नज़र अचनि थियूं, पर उन बावजूदि जंहिं हिसाब सां नतीजा अचणु शुरू थिया उन मां काफ़ी जेके वॾियूं वॾियूं पार्टियूं हुयूं, वॾा वॾा सियासी बुत, उहे असांखे किरंदे नज़र आया। अहम ॻाल्हि इहा आहे त नतीजनि खे न रुगो तस्लीम कयो वियो आहे, पर केतिरनि ई अॻवाननि पारां मुबारकूं पिणु ॾिनियूं वयूं आहिनि। उनखां अलावा जेकॾहिं अहम डेवलपमेंट जे हवाले सां ॻाल्हि कजे त कल्ह नवाज़ शरीफ़ जेका अहम अॻ भराई कई, नवाज़ शरीफ़ गॾियल हुकूमत ठाहिण जी जेका आछ कई, उन हवाले सां उन हिकिड़ो टास्क पिणु ॾिनो शहबाज शरीफ़ खे। उनखां पोइ मुलाक़ातनि जो सिलसिलो पिणु जारी थी वियो आहे। उनखां पोइ सियासी अॻवाननि जा बयान असांखे साम्हूं ईंदा रहनि था। उन में बिलावल भुट्टो ज़रदारी कुझु देरि अॻु में जेका ॻाल्हि कई आहे, बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त वक़्त खां अॻु में कुझु नथो चई सघिजे। इन ॻाल्हि में को शक न आहे त पीपुल्स पार्टी जूं वॾियूं सीटूं आहिनि। पीपुल्स पार्टी खे चई सघिजे थो त नून लीग जी भेट में वॾो मार्जन मिलियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त जेका बि डेवलपमेंट थींदी, जंहिंसां बि हुकूमत ठहंदी, उहो गॾियल सलाह मशवरे सां कयो वेंदो। बैरिस्टर गोहर जो बि इहो ई चवणु आहे त आज़ाद उम्मीदवारनि जी जेको वॾो अंग साम्हूं आयो आहे, इन हवाले सां हू पिणु पंहिंजी पार्टी जे अंदरां मशवरो करे उनखां पोइ को फ़ैसिलो कंदा। इन हवाले सां असांजी ट्रांसमिशन बि जारी रहंदी। किथे किथे तकरार बि आहिनि, जमात इस्लामी पारां धरणो बि हयो वियो आहे, पर मजमूई तौर जेकॾहिं ॾिठो वञे त पुरअमन तरीक़े सां इलेक्शन थी गुज़री ऐं नतीजा अचण खां पोइ कंहिं हद ताईं सूरत हाल इन तरह वाज़े थी वई आहे त कंहिं बि पार्टी खे का सिंगल मेजॉरिटी न मिली सघी आहे। गॾियल हुकूमत ठहण जो इम्कान असांखे नज़र अचे थो। इन ट्रांसमिशन में जिन महिमाननि मूंखे जॉइन कयो आहे, उनजो तारुफ़ कराईंदी हलां। सीनियर साफ़ी तर्ज़ निगार शकील सुमरो साहब मूंसां गॾु आहिनि। शकील साहब भलीकार, तव्हां ट्रांसमिशन में जॉइन कयो। एंकर पर्सन ऐं तर्ज़ निगार इशफाक अहमद बि असां सां गॾु आहिनि। इशफाक, तव्हांखे भलीकार, तव्हां असांखे ट्रांसमिशन में जॉइन कयो। शकील साहब, जेकॾहिं सीटनि ते नज़र विझे, क़ौमी असेंबली में टॉप ते असांखे पीटीआई नज़र अचे थी 100, नून लीग 73, पीपुल्स पार्टी 54। साॻे तरीक़े सां पंजाब जी जेकॾहिं ॻाल्हि कजे, पीटीआई आज़ाद 136, नून लीग 135, पीपुल्स पार्टी 10। मार्जन वञी ईअं थो नज़र अचे त आज़ाद असांखे अॻु में नज़र अचनि था, नून लीग सेकेंड ऐं पीपुल्स पार्टी थर्ड। कीअं था ॾिसो कल्ह खां हिन वक़्त ताईं जेका डेवलपमेंट्स आहे? हाणे हींअर जेका डेवलपमेंट्स थी आहे, चूंडूं थी गुज़रियूं, नतीजा जेके आहिनि असांजे आॾो आहिनि। ऐं हाणे गवर्नमेंट फॉर्म कीअं कजे, वज़ीर आज़म केरु थींदो, सूबनि में गवर्नमेंट केरु ठाहींदो, उन ते बैरिस्टर गोहर जेको इंडिपेंडेंट यानी पीटीआई जो सरबराह आहे, उनजो चवणु आहे, उन क्लेम कयो आहे, दावा कई आहे त 170 जेके सीटूं आहिनि नेशनल असेंबली जूं, उहे असां खटे वरितियूं आहिनि। 94 जा रिज़ल्ट हू चए थो त इलेक्शन कमीशन जेके आहिनि उहे अनाउंस करे छॾिया आहिनि, यानी 94 जा जेके नतीजा आहिनि उहे उन्हनि जे हथ में आहिनि। ऐं हुन फॉर्म जेको 45 ऐं 47 उनमें तज़ाद जी ॻाल्हि कई आहे। उनखां पोइ जेका नून लीग आहे, नून लीग जेका आहे उहा जेकॾहिं असां पॉलिटिकल पार्टी ॾिसूं, छाकाणि त हीअ जेके पीटीआई आहे, इहा पीटीआई जी पार्टी पोज़ीशन न आहे, हीअ इंडिपेंडेंट कैंडिडेट्स आहिनि। हीअ कहिड़ी पार्टी जॉइन कनि था, इहो अॻिते 2-3 ॾींहंनि जे अंदरि इहो बि फ़ैसिलो थी वेंदो। नून लीग नवाज़ शरीफ़ जी तव्हां जेका स्पीच हुई, उन शहबाज शरीफ़ खे चयो आहे त मुख़्तलिफ़ पॉलिटिकल पार्टियुनि सां राब्ता कया वञनि, ऐं उहे राब्ता थिया बि आहिनि। मुलाक़ातूं थियूं आहिनि, आसिफ ज़रदारी सां उन्हनि मुलाक़ात कई आहे, मौलाना फज़लुर रहमान सां हुननि जो राब्तो थियो आहे, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी सां हुनजो राब्तो थियो आहे, छाकाणि त 17 सीटूं हिन वक़्त ताईं मुतहिदा क़ौमी मूवमेंट जूं बि आहिनि। पर हाणे मजमूई तौर ते जेको इलेक्शन आहे, उन इलेक्शन जे अंदरि पाण ॾिसूं त जेके इंटरनेशनल ऑब्ज़र्वर हिते आया मॉनिटर करणु इलेक्शन, उन्हनि जो जेके रिपोर्ट्स आहिनि, उन रिपोर्ट्स में इहो चयो वियो आहे त पोलिंग जो जेको डे आहे उहो त पुरअमन रहियो, पीसफुल रहियो। पोलिंग खां पोइ जेके नतीजा जॾहिं आरओ ऑफिस विया, प्रिज़ाइडिंग ऑफिसर खणी विया, उते डिले टैक्टिक्स जो इस्तेमालु कयो वियो ऐं 12-14 कलाकनि ताईं रिज़ल्ट जेके आहिनि अनाउंस न थी सघिया, यानी तारीख़ तब्दील थी वई। ॿियो ॾींहुं अची वियो, टियों ॾींहुं अची वियो, 3 ॾींहंनि ताईं अञा ताईं इलेक्शन जा जेके नतीजा आहिनि कंप्लीटली न अची सघिया आहिनि। उन ते इंटरनेशनल जेके ऑब्ज़र्वर्स आहिनि, उन्हनि जेके पंहिंजूं रिपोर्ट ॾिनियूं आहिनि, उनमें इलेक्शन कमीशन जेको आहे उन ते सवालिया निशान उथारियो वियो आहे ऐं चयो वियो आहे त हिकिड़ी मेजर जेका पॉलिटिकल पार्टी आहे उनखे
लेवल शकील साहब प्लेइंग माफ़ फील्ड कजो ॾिनी तव्हांखे वई। इंटरप्ट पे कया हिते असांखे शाकिर सोलंकी इस्लामाबाद में सीनियर सहाफ़ी ऐं ब्यूरो चीफ असांखे जॉइन कयो आहे। शाकिर तव्हांखे बि भली कार तव्हां असांखे ट्रांसमिशन में जॉइन कयो। जी जी शकील साहब। त उन में इहो चयो वियो त हिकिड़ी मेजर पॉलिटिकल पार्टी खे लेवल प्लेइंग फील्ड न ॾिनी वई, उन्हनि खां चूंड जेको निशान आहे उहो उन्हनि खे न ॾिनो वियो। त मजमूई तौर ते इहो हिकिड़ो सवालिया निशान आहे त हिकिड़ा इंडिपेंडेंट कैंडिडेट्स जिन जो अंग जेको आहे हिन वक़्तु गैर हतमी गैर सरकारी 100 ताईं वञी पहुतो आहे ऐं उनजो जेको लीडर आहे उहो दावा करे थो त 170 जेके आहिनि असां सीटूं जेके आहिनि खटे वरितियूं आहिनि। हाणे जेसिताईं फॉर्मेशन जो आहे, तव्हां बिलावल भुट्टो ज़रदारी जो बि ज़िक्र कयो, बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अञा असां हतमी तौर ते को बि फ़ैसिलो न कयो आहे, मुकमल नतीजा अचण जे लाइ हुनजो चवणु आहे त इंतज़ारु करणु खपे। मां सम्झां थो त पीपल्स पार्टी, तव्हांखे यादि हूंदो आसिफ ज़रदारी या बिलावल भुट्टो ज़रदारी इलेक्शन खां अॻु में जेका ॻाल्हि कई सरप्राइज़ जी, उन सरप्राइज़ में हुन चयो हो त आज़ाद जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि सां पीपल्स पार्टी जेको आहे उहा राब्ता करे सघे थी। आज़ाद इंडिपेंडेंट ॾिसजे त इंडिपेंडेंट में फैसल वाबडा जेको हिननि पीटीआई जो मरकज़ी अॻवान रहियो आहे, मरकज़ी जेको आहे उहो कैबिनेट जो मेंबर बि रहियो आहे, उनजो चवणु आहे त 20 खां 25 आज़ाद उम्मीदवार जेके आहिनि उहो कट लॻी सघे थो। ऐं उन सां गॾोगॾु जेको डार आहे मुस्लिम लीग नून जो, उनजो बि इहो चवणु आहे इसाक डार जो त असांजा आज़ाद उम्मीदवारनि सां राब्ता आहिनि। हाणे जेकॾहिं आज़ाद उम्मीदवारनि सां राब्ता आहिनि, आज़ाद उम्मीदवारनि मां को स्लिप थिए थो पियो, त मां सम्झां थो मजमूई तौर ते वरी इहो सॼो पॉलिटिकल जेको डेमोक्रेटिक सिस्टम आहे उन ते सवालिया निशान बणिजी वेंदो। पाण जेकॾहिं हिन सॼे इलेक्ट्रोल जेको हाइब्रिड सिस्टम आहे उनमें ॾिसूं त जेको वोटर आहे उहो वोटर हिकिड़ी साइड ते बीठल आहे, उहो वोट ॾेई जॾहिं नुमाइंदो चूंडिजे थो त नुमाइंदो जॾहिं उहो चूंडिजी अचे थो MNA MPA त उनजा इंट्रस्ट वरी अलॻि थी वञनि था। उन खां बाद में जॾहिं गवर्नमेंट फॉर्म थिए थी, को चीफ मिनिस्टर थिए थो, को प्राइम मिनिस्टर थिए थो, कैबिनेट थिए थी, त कैबिनेट जा इंट्रस्ट वरी अलॻि थियनि था पिया। प्राइम मिनिस्टर जी जेका ऑफिस आहे उहा प्रेशर में जॾहिं अचे थी पई त उनजा इंट्रस्ट जेके आहिनि उहे अलॻि थी वञनि था। यानी पाण हिन सॼे सिस्टम जे अंदरि जेको इंटरनेशनल ऑब्ज़र्वर बि ॻाल्हि कनि था पिया त वोटर जेको आहे उहो हिकिड़ी साइड ते बीठल आहे, वोटर जेको वोट ॾेई नुमाइंदो पंहिंजो चूंडे थो उनजा इंट्रस्ट वरी अलॻि थी वञनि था। उहो नुमाइंदो जेको MNA वोट ॾेई करे प्राइम मिनिस्टर चूंडे थो पियो त उन प्राइम मिनिस्टर जी तरजीहात वरी ऐं कैबिनेट जी तरजीहात अलॻि थी वञे थी। मुख़्तलिफ़ इदारा जेके आहिनि उहे इदारनि जी वरी सोच अलॻि थी वञे थी पई। त इन मां इहो लॻे थो पियो त हिते जेका गवर्नमेंट जी फॉर्मेशन आहे उन फॉर्मेशन जे अंदरि अञा बि किथां न किथां उहा मैनेज थिए पई, किथां न किथां उनजी मुदाख़लत थिए थी पई। इहो मुदाख़लत वारो सवाल जेसिताईं सॉल्व न कयो वेंदो, हल न कयो वेंदो, तेसिताईं हीउ जेको डेमोक्रेटिक सिस्टम आहे उहो स्ट्रेंथन न थी सघंदो। मुंहिंजी जेका राय आहे उहा राय इहा आहे त जेकॾहिं वोटर कंहिं बि नुमाइंदे खे चूंडे थो, उहो आज़ाद उम्मीदवार आहे, कंहिं पॉलिटिकल पार्टी जो आहे, त मां सम्झां थो उनजे वोटर जी राय खे जेको आहे अहमियत मिलणु खपे। ऐं वोटर जी जेका राय आहे उहा हिकिड़ो डेमोक्रेटिक सिस्टम में तमामु वॾी राय हुजे थी पई ऐं उहे नतीजा क़बूल थियणु खपनि। हीउ जेको फॉर्म 45 वारो मामिलो आहे ऐं उन खां बाद में 47 वारो मामिलो आहे, जेसिताईं 45 वारे जेको फॉर्म आहे उनखे रिकग्नाइज़ न कयो वेंदो तेसिताईं 47 जो फॉर्म जेको आहे उहो इशू न थींदो। मां सम्झां थो इहो कंट्राडिक्शन, इहो तज़ाद ख़तमु करणु खपे। इलेक्शन कमीशन इन में मुकमल तौर ते नाकाम वई आहे। डे पोलिंग जो जेको आहे उहो पीसफुल रहियो, किथे किथे हल्का फुल्का मामला थिया, पर जॾहिं इहो मामिलो RO ऑफिस ताईं पहुचे थो, DRO ऑफिस ताईं पहुचे थो, उतां जेका मामला आहिनि उहे डिले टैक्टिस इस्तेमालु थिए थो पियो। उतां इहो 45 जो जेको फॉर्म आहे उते मामला थियनि था पिया, 47 जो नथो मिली सघे। त हाणे जेका गवर्नमेंट जी फॉर्मेशन आहे उहा गवर्नमेंट जी फॉर्मेशन त मां सम्झां थो इहो क्लियर आहे त कोलिशन गवर्नमेंट ठहंदी। जेकॾहिं पीपल्स पार्टी नवाज़ लीग सां गॾु बीहे थी, मुतहिदा क़ौमी मूवमेंट उन कोलिशन जो हिसो थिए थी पई, त इहा कोलिशन गवर्नमेंट हूंदी ऐं इहो PDM जो मॉडल हूंदो जेको पाण 16 महीननि जो ॾिसी आया आहियूं। हाणे इन में प्राइम मिनिस्टर केरु थींदो? प्राइम मिनिस्टर आया को कमज़ोर प्राइम मिनिस्टर हूंदो या प्राइम मिनिस्टर जेको आहे उहो नवाज शरीफ थी सघे थो, पीपल्स पार्टी मां थी सघे थो, या पीपल्स पार्टी जेकॾहिं कोलिशन थिए थी पई त आसिफ ज़रदारी जे लाइ इहो चयो पियो वञे त उनखे प्रेसिडेंट बि करे सघनि था, प्राइम मिनिस्टर नवाज़ लीग मां बि खणी सघनि था, शहबाज शरीफ बि प्राइम मिनिस्टर थी सघे थो, नवाज शरीफ बि प्राइम मिनिस्टर थी सघे थो। इहा ॻाल्हि बि मुमकिन आहे त जेके इंडिपेंडेंट आहिनि
उहे इंडिपेंडेंट कहिड़ी पार्टी जेको आहे उनखे ज्वाइन कनि था पिया। हिकिड़ी मजलिस वहदत मुस्लिमीन जेका उनजी हिकिड़ी सीट आहे उन जे लाइ बि चए पियो वञे त इंडिपेंडेंट कैंडिडेट्स जेका आहिनि जॾहिं उनखे ज्वाइन कंदा, जेके रिज़र्व सीट्स आहिनि उहो रिज़र्व सीट्स मां जेको उन्हनि जी कोटा ठहे थी पई उहा उन इंडिपेंडेंट कैंडिडेट्स खे मिलंदी। त मां सम्झां थो त 2-3 ॾींहंनि जे अंदरि अञा वाज़े सूरताल असांजे आॾो अची वेंदी। अशफाक, क्रेडिबिलिटी ते त सवाल उथनि था, चाहे वो इलेक्शन कमीशन जी हुजे या जेके इंटरनेशनल ऑब्जर्वर्स जेके जे शकील साहब ॻाल्हि कई, क्वेश्चन उथारनि पिया, हिकिड़ो वॾो सवालिया निशान त आहे न, छा चवंदो? जी बिल्कुल, क्रेडिबिलिटी त है सवाल जो है सिर्फ हिन भेरे न थियो है, हर इलेक्शन में थियो है। जेकॾहिं 2018 वारी इलेक्शन ॾिठी वञे त उन टाइम तव्हांखे RTS यादि हूंदो। RTS जेकॾहिं वेठो, नतीजा वक़्त ते न पहुता, वक़्त जेके नतीजा हुया उहे मैनेज कया विया, त छा गुज़िरियल 5 सालनि में इलेक्शन कमीशन उन ते को कमु कयो? जेकॾहिं कमु थियो आहे ऐं EMS सिस्टम जॾहिं ठाहियो वियो, इलेक्शन मैनेजमेंट सिस्टम, त उहो वरी फेल छो थियो? जीअं इलेक्शन कमीशन नतीजनि वारी राति इहो चयो त अधु कलाक में नतीजा न आया त असां उन्हनि ख़िलाफ़ आरोज़ ख़िलाफ़ कार्रवाई कंदासीं। मां उन राति बि चयो हो, मां वरी थो चवां त क़ौम मुतालबो इलेक्शन कमीशन ख़िलाफ़ कार्रवाई जो थी करे। इलेक्शन कमीशन जी कोताही जे करे इलेक्शन कमीशन ख़िलाफ़ कार्रवाई केरु कंदो? जेकॾहिं नतीजा राति जो आया पे ऐं नतीजनि में उन्हनि जॾहिं ॾिठो त इंडिपेंडेंट वारो जेको फैक्टर आहे उहो मथे पियो वञे, त असां ॾिठोसीं त हिकदमि नतीजा जेके आहिनि उहे सफ़ा स्लो थी विया। RTS जीअं EMS सिस्टम बि वेठो ऐं पोइ असां ॾिठोसीं त हिकदमि जेके आहिनि नतीजा तब्दील थियणु शुरू थी विया। शकील साहब फैसल वाडा जी ॻाल्हि कई। फैसल वाडा जो मां पहिरियां तजियो ॿुधो हो इलेक्शन खां पहिरियां। फैसल वाडा 35 जो अंग ॾिनो हो त 35 खां 40 PTI सपोर्टेड इंडिपेंडेंट जेके आहिनि उहे खटींदा। उन्हनि मां 15 खां 20 जेके आहिनि उहे कंहिं डायरेक्शन ते कंहिं पार्टी खे जॉइन कंदा, नून लीग हुजे, पीपल्स पार्टी हुजे। पर फैसल वाडा जी इहा प्रिडिक्शन ग़लति साबित थी आहे। इलेक्शन वारे ॾींहुं जॾहिं हुन ट्रेंड ॾिठो त जेके आज़ाद आहिनि PTI सपोर्टेड उहे 100+ पे विया, त उन पंहिंजो जेको आहे उहो चेंज कयो, बयान चेंज कयो, एंटी नवाज शरीफ अची जेको आहे हिकु प्राइवेट चैनल ते हुन बीपर ॾिनो। सवाल इहो आहे त आलमी इदारा जीअं शकील साहब ॻाल्हि कई त आया उन्हनि ऑब्ज़र्व कयो पाकिस्तानी क़ौम खे, पाकिस्तानी मीडिया खे तव्हां सभिनी खे बेवकूफ़ करे सघो था। जेके आलमी इदारा पंहिंजूं रिपोर्टूं पिया ॾियनि, तव्हां उन्हनि जो वाद कीअं बंदि कराईंदो? तव्हां उन्हनि खे कीअं चवंदो त भई असां साफ़ ऐं शफ़ाफ़ इलेक्शन कराई आहे? ठीकु आहे, इलेक्शन वारे ॾींहुं ताईं 8 खां 5 ताईं साफ़ ऐं शफ़ाफ़ माहौल रहियो। सिक्योरिटी वाइज़ ॾिठो वञे या धांधली जे हवाले सां का एतिरी ख़ासि शिकायत असांखे किथे न मिली। पर असल जेको नुक़सानु थियो आहे या जिथे सवाल थो थिए उहो आहे रिज़ल्ट वारो, त रिज़ल्ट टाइम ते न आयो, रिज़ल्ट खे मैनेज कयो वियो। अॼु तव्हांखे शायदि इहा ख़बर हूंदी त नवाज शरीफ वारो हल्को लाहौर हाई कोर्ट में चैलेंज थियो आहे, मरियम नवाज़ वारो चैलेंज थियो आहे, ऐं उन सां गॾोगॾु जेको सलमान अकरम राजा वारो जेका रिज़ल्ट आहे उहा जेका आहे उहा बि रोकी वई आहे। उन ते स्टे जारी थियो आहे त उनखे जेको आहे रिज़ल्ट जारी न कया वञनि। हाणे जेकॾहिं ख्वाजा आसिफ वारो असांखे यादि हूंदो, ख्वाजा आसिफ जो मुकम्मल रिज़ल्ट मुख़्तलिफ़ चैनल्स राति 2-3 बजे ताईं ॾेई चुका हुया, जंहिंमें जेका रिहाना इम्तियाज़ डार हुई 1,31,000 वोटनि सां कामयाब करार ॾिनी वई हुई, ऐं ख्वाजा आसिफ जेको हुयो उहो 77,000 वोटनि ते जेको आहे बीठो हुयो ऐं हाराए वियो हो। अॻे ॾींहं ते ख्वाजा आसिफ विनर जेको आहे डिक्लेयर कयो वियो, त उन ते बि हू रिहाना इम्तियाज़ डार फॉर्म 45 मुकम्मल पूरी पोलिंग जेका आहे हल्के जा उहे ॾेखारे थी। सभु काफ़ी अहिड़ा उम्मीदवार आहिनि, काफ़ी अहिड़ा कैंडिडेट हुया जिन मुख़्तलिफ़ पंहिंजी पोलिंग जा जेके आहिनि फॉर्म 45 ॾिना। फॉर्म 45 हिकिड़ी रिज़ल्ट थो ॿुधाए, जॾहिं त फॉर्म 47 ते टोटली रिज़ल्ट जेको आहे उहो चेंज लॻो पियो आहे। हिन वक़्तु हुकूमत जी फॉर्मेशन जे हवाले सां जेके ॻाल्हियूं थियनि पियूं, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजी जेका आहे चूंड मुहिम में चयो हो त शींहं जॾहिं बि हुकूमत में ईंदो आहे त मज़दूर जो, नौजवान जो, इन सभिनी जो जेको आहे रत चूसींदो आहे। हाणे हिकु रत चूसींदड़ पार्टी जेका आहे उन सां गॾु बिलावल भुट्टो ज़रदारी कहिड़ी शर्तुनि ते वेहंदो? छा बिलावल भुट्टो ज़रदारी जेका प्राइवेटाइज़ेशन जी पॉलिसी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी, उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी जी अलॻि आहे, नून लीग जी अलॻि आहे? नून लीग जेके आहिनि कुझु इदारा जेके आहिनि उहे प्राइवेट करणु थी चाहे, जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका आहे उहा पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जी हामी आहे। छा इन इकोनॉमिक जेका मुख़्तलिफ़ पॉलिसी आहे, डिफरेंट पॉलिसी आहे, इन ते इहे ॿई राज़ी थी वेंदा? जेकॾहिं राज़ी थींदा
ठीकु आहे, कंहिं हिकु कंडीशन ते राज़ी थींदा। पहिरियां सुवाल इहो आहे त ही हिक ॿिए खे ॾींदा छा आसिफ अली ज़रदारी जेको आहे उहो सदर थींदो? कुझु देरि पहिरियां ख़ुर्शीद शाह बयानु ॾिनो आहे त उमिरि में नवाज़ शरीफ़ जेको आहे वॾो आहे ऐं असां ॾिठो आहे त जेको उमिरि में वॾो हूंदो आहे सदर उहो थींदो आहे। छा जेकॾहिं नवाज़ शरीफ़ खे सदर थियणो आहे त पोइ आसिफ अली ज़रदारी पाण वज़ीर आज़म थींदो या बिलावल भुट्टो ज़रदारी खे वज़ीर आज़म कराईंदा? अच्छा, पीपल्स पार्टी ऐं नून लीग गॾु कीअं वेहंदा? माज़ी में असां ॾिठोसीं त अॻूणो जेको पीटीआई बानी हुयो सरबराह, उहो बि कुझु माण्हुनि लाइ चोर डाकू जूं ॻाल्हियूं कंदो। सियासत में का ॻाल्हि बि आख़िरी नथी थिए, अवाम जे मफ़ादनि जे लाइ। हाँ, पावर पॉलिटिक्स, हाँ, हतमी ॻाल्हि नथी थी सघे। शाकिर असां सां गॾु आहे। शाकिर, तर्जियो तव्हां ॿुधो, छा थियण वञी रहियो आहे? तव्हांजो तर्जियो छा आहे? छा पीपल्स पार्टी नून लीग गॾिजी हुकूमत ठाहींदा या आज़ादनि जो हिन में को रोल हूंदो? कीअं पिया ॾिसो? हा, बिल्कुलु तव्हांजे सवाल ते मां अचां थो। अशफाक जो पहिरीं मां ॻाल्हि कयां त अशफाक चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी नून लीग जे लाइ, शींहं जे लाइ जेके जुमिला इस्तेमालु करे चुको आहे, उन खां पोइ नून लीग सां वेही सघे थो। त काफ लीग जे लाइ ज़रदारी साहब कातिल लीग चयो हो कंहिं दौर में 2008 में, ऐं उन खां पोइ कातिल लीग सां ज़रदारी साहब इतिहाद कयो। हुननि जे परवेज़ इलाही जे लाइ नओं हिकिड़ो उहिदो नाइब वज़ीर आज़म जो क्रिएट करे उन्हनि खे ॾिनो वियो ऐं हुन सां इतिहादी वॾे अरसे ताईं रही। त ही सियासत में कुझु बि थी सघे थो। इमरान ख़ान ऐं ज़रदारी साहब बि मिली सघनि था ऐं सुभाणे नवाज़ शरीफ़ ऐं इमरान ख़ान बि मिली सघनि था। इन में हर्फ़ आख़िर कुझु न हूंदो आहे सियासत में। सियासत अहिड़ी शइ हूंदी आहे ऐं सियासत में इहो हुजणु बि घुरिजे, को ज़ाती दुश्मनी न हूंदी आहे। पर हिन महिल जेके मुलाक़ातूं मेल मुलाक़ातूं थियनि पियूं, उन में राति शहबाज शरीफ़ साहब मिलियो आहे ज़रदारी साहब ऐं बिलावल साहब सां, ऐं ज़रदारी साहब बिलावल साहब ॿई हिन महिल लाहौर में मौजूदु आहिनि। ऐं इस्लामाबाद जो मां चेक कयो त अञा प्लान हुननि जो न आहे, छाकाणि त मेल मुलाक़ातूं उते थींदियूं ऐं पार्टी जो CEC जो इजलास बि घुराइण ते गौर कयो पियो वञे। ऐं ईंदड़ हफ़्ते चयो वियो आहे त पार्टीअ जो CEC जो इजलास घुरायो वेंदो ऐं उन में मशवरो कयो वेंदो। पहिरीं जेका तरजीह आहे ज़रदारी साहब जी या पीपल्स पार्टीअ जी, उहा आहे त असां कंहिं न कंहिं तरीक़े सां पीपल्स पार्टी हुकूमत ठाहे ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म बणिजे। प्रायोरिटी पीपल्स पार्टीअ जी इहा आहे ऐं इन ते पार्टीअ सां बि मुशावरत कई वेंदी। ऐं ॿियो जेको आज़ाद मेंबरनि वारी अशफाक ॻाल्हि कई, जेका फैसल वाडा कई आहे 30 खां 35, इहा बिल्कुलु ख़बर इन में आहे। दम इन ख़बर में त 30 खां 35 माण्हू पीपल्स पार्टीअ सां राब्ते में आहिनि, या पीपल्स पार्टी बि दावा करे पई, पीपल्स पार्टी जा ज़रिया दावा कनि पिया। ऐं ॿियो त इहो त कुझु माण्हू त पीपल्स पार्टीअ जा ई PTI में वियल आहिनि। सरदार लतीफ़ खोसा हुजे, बैरिस्टर गौहर अली खान हुजे, त हिन क़िस्म जा माण्हू वियल आहिनि पीपल्स पार्टी जा। उहे बि माहौल ठाहे सघनि था। तव्हांखे अॻु में मां प्रोग्राम में ॿुधायो सभिनि खे, हिकिड़े प्रोग्राम में ज़िक्र कयो हुउमि त 2018 में बि पीपल्स पार्टी ऐं PTI हुकूमत ठाहींदे रहिजी विया हुआ। ऐं नदीम अफ़ज़ल चंद हुन महिल PTI में हुयो। नदीम अफ़ज़ल चंद जेको आहे पुल जो किरदारु उन महिल करे पियो, सालसी जो किरदारु अदा करे पियो, ऐं ज़रदारी साहब इमरान ख़ान ॿई ऑन बोर्ड थी चुका हुआ। ऐं नदीम अफ़ज़ल चंद इहो ऑन द रिकॉर्ड ॻाल्हि करण लाइ तयारु आहे। पर उन वक़्तु शाह महमूद कुरैशी ऐं जहांगीर तरीन मुखालफ़त कई हुई, जंहिंजे करे पीपल्स पार्टी ऐं PTI जी हुकूमत गॾियल न ठही सघी। त इहो पीपल्स पार्टी जो हाणे बिलावल साहब जेका कैंपेन हलाई, उन में बि PTI जे बारे में नरम जेको रवैयो या नरम गोशो रखंदो आयो बिलावल साहब, ऐं इशारो बि ॾींदा रहिया त आज़ाद मेंबरनि सां बि हुकूमत ठही सघे थी। हाणे अॼु ख़बर हली पाण वटि चैनल ते, मां ॾिसां पियो त सिंध में जेके आज़ाद मेंबर आहिनि PTI जा हिमायती, जेका 14 मेंबर आहिनि, उन्हनि खे पीपल्स पार्टी शामिल करे पई, या उन्हनि सां मुज़ाकरात लाइ टास्क ॾिनो वियो आहे मुराद अली शाह, नासिर शाह ऐं शर्जील मेमून खे। त उते जेकॾहिं सिंध में जेकॾहिं इतिहाद में PTI जे आज़ाद मेंबरनि खे पीपल्स पार्टी खणी सघे थी, त पीपल्स पार्टी मर्कज़ में PTI जे आज़ाद मेंबरनि सां बि ॻाल्हाईंदी, यकीनी तौर ते उन सां बि हुकूमत ठाहे सघे थी। ऐं PTI जा माण्हू टोड़णु चाहे त टोड़े बि सघे थी। डिफरेंस घणो आहे, 54 जेकॾहिं PTA जूं निशस्तूं आहिनि क़ौमी असेंबलीअ में, 72 73 नून लीग जूं आहिनि, 99 या 100 PTI जूं आहिनि। त हाणे उन 100 मां 25 माण्हू जेकॾहिं पीपल्स पार्टी टोड़े 26, त 80 पीपल्स पार्टी हली वेंदी ऐं हू 100 वारा हलिया वेंदा, जेको आहे 80 100 वारा हलिया वेंदा 75 ते मिसाल जे तौर ते, ऐं नून लीग 72 73, त पीपल्स पार्टी वॾी जमात थी सघे थी। पीपल्स पार्टी जी प्लानिंग इहा आहे
त बिलावल भुट्टो ज़रदारी खे वज़ीर आज़म बणाइजे, पहिरीं तरजीह इन ते कमु कयो पियो वञे हिन महिल। ऐं शहबाज़ शरीफ़ साहब जेको टास्क नवाज़ शरीफ़ ॾिनो आहे उन ते कमु करे पियो, मौलाना सां बि राब्ता कया आहिनि। ऐं मौलाना जे हवाले सां ख़बरूं आयूं त मौलाना राज़ी आहे, मौलाना वटि त ऑप्शन ई कोन्हे न। मौलाना सां जेका ट्रेजेडी थी आहे उहा शायदि नून लीग सां बि न थी आहे एतिरी हिन इलेक्शन में। मौलाना जी पार्टी फारिग करे मौलाना खे पाण खे वापसि पार्लियामेंट में मोकिलियो वियो आहे। हाणे मौलाना छा अची कंदो, मौलाना जे पुट खे हाराए वियो, भाइरनि खे हाराए वियो, हुनजी पार्टी फारिग थी वई, जेके 15-16 सीटूं खणी ईंदो क़ौमी असेंबलीअ में। ऐं ॿिनि सूबनि में बलोचिस्तान ऐं केपी में हुकूमत ठाहींदो रहियो आहे मौलाना। हुकूमत ठाहिण वारी पार्टी उतां फारिग थी वई, ॿिन्ही सूबनि मां मर्कज़ मां फारिग थी वई, ऐं मौलाना खे पार्लियामेंट में मोकिले छॾियो त मौलाना एहतजाज बि न करे सघे। हाणे जेके रिज़ल्ट आयो आहे इहो मूंखे त मां त वॾो एंजॉय कयो आहे इन रिज़ल्ट खे, मूंखे वॾो मज़ो आयो आहे इन जे करे त इमरान ख़ान बि शाकिर मौलाना जो रिएक्शन छा आहे, मौलाना सां जेको धक थियो आहे उनजो रिएक्शन छा आहे? मौलाना अञा ख़ामोश आहे। मौलाना डेरा इस्माइल खान में आहे, अञा आयो न आहे इस्लामाबाद, ऐं मौलाना मीडिया ते बि अञा ताईं न आयो आहे। तो फिलहाल तो मौलाना ख़ामोश आहे, माना सख्ते में सम्झो मौलाना सख्ते में आहे हिन महिल। ऐं मौलाना खे ॻाल्हि सम्झ में न पई अचे त मूंसां थियो छा आहे। मां जेकॾहिं ॿाहिरि हुउसि अकेलो 5 साल, ऐं पार्टी मुंहिंजी बचियल हुई, पार्लियामेंट में मौजूदु हुई, 15-16 निशस्तूं हुयूं क़ौमी असेंबलीअ में, सूबनि में चङो ख़ासो हिसो हुयो पंहिंजो मेंबरनि जो, बलोचिस्तान में बि ऐं केपी में बि। हाणे त उतां बि ॿिन्ही सूबनि मां बि फारिग थी वई, मर्कज़ मां बि फारिग थी वई, ऐं मूंखे वरी पार्लियामेंट में आंदो वियो आहे। त हाणे मौलाना खे ॻाल्हि सम्झ में न पई अचे त हाणे नवाज़ शरीफ़ बि पार्लियामेंट में हले वियो, ज़रदारी बि पार्लियामेंट में हले वियो, अचकज़ई बि पार्लियामेंट में, मेंगल बि पार्लियामेंट में, मां बि पार्लियामेंट में, त मां ॿाहिरि कंहिंसां एहतजाज कयां? पार्टी फारिग थी वई, ॻाल्हि सम्झ में मौलाना खे अचे न पई त मौलाना धकु थियो कीअं आहे मूंसां। ऐं मां इंजॉय हिन जे करे कयां थो त हिन महिल सभिनी जा जेको हिकिड़ो वॾो एक्स्ट्रा लार्ज पिज़्ज़ा न हूंदो आहे उहो कटे सभिनी खे पंहिंजो पंहिंजो टुकड़ो ॾिनो वियो आहे। बाबा ही तुंहिंजो हिसो, ही तुंहिंजो हिसो, ही तुंहिंजो हिसो, ही तुंहिंजो हिसो। हाणे इमरान ख़ान बि वावेला नथो करे सघे आलमी सतह ते। इमरान ख़ान जो जेकॾहिं चवंदो त बाबा मुंहिंजे पार्टीअ खां बल्ले जो निशान खसियो वियो, हुनखे ऐं मूंखे जेल में हुनखे चवंदा हुआ ॾिस सूबो तुंहिंजे हवाले आहे, मर्कज़ में तोखे सभिनी खां वधीक तुंहिंजा मेंबर आहिनि, पंजाब में तुंहिंजा 2 नंबर ते वधीक मेंबर आहिनि तुंहिंजा, ऐं केपी सॼो सूबो तुंहिंजे हवाले। तोसां धकु कहिड़ो थियो आहे, तोसां नुक़सानु तुंहिंजो कहिड़ो थियो आहे? इमरान बि वावेला नथो करे सघे। नून लीग खे लाडलो बणाए, सुपर लाडलो बणाए जंहिं तरीक़े सां आंदो वियो, उनखे बि एतिरो सीटूं एतिरियूं ॾिनियूं वयूं आहिनि क़ौमी असेंबलीअ में। ऐं ॿियो नून लीग जो इन जे करे बि नून लीग माना इन ते कोई रोअण धोअण नथी करे सघे त कुझु 8-10 हल्का घटि में घटि मुंहिंजो अंदाज़ो आहे त को 15 खां 20 हल्का अहिड़ा आहिनि जेके नून लीग जे लाइ मैनेज कया विया। इस्लामाबाद जा 3 हल्का टीवी चैनल जूं स्क्रीनूं इन जूं शाहिद आहिनि। पहिरियों पीटीआई जा जेके आज़ाद मेंबर आहिनि उहे 3 हल्कनि ते अॻिते पिया वञनि, ऐं उहे 2-4-5 कलाकनि खां पोइ उहो उलट थी वियो। मलिक अबरार आहे पिंडीअ जो नून लीग जो, उहो खटियो आहे। हाणे उन जे मुक़ाबले में राजा बिशारत आहे। राजा बिशारत जो स्क्रीन शॉट मूं वटि मौजूदु आहे। राजा बिशारत जो 3:26 ते हले थो 94,000, ऐं उन टाइम ते राति जो 3:26 ते मलिक अबरार 48,000 ते आहे। वरी उहो ई चैनल हलाए थो, उहो ई चैनल वरी 5:20 ते हलाए थो सुबुह जो त बाबा जेको 94,000 राजा बिशारत आहे उहो 78,000 हलियो वियो आहे, 67-68,000 हलियो वियो आहे, ऐं जेको 48,000 वारो हुयो उहो 78,000 ते। इन क़िस्म जा ख्वाजा आसिफ जो हल्को आहे, मियां नवाज शरीफ़ जो पंहिंजो हल्को आहे जी। ठीक शाकिर इन ते तर्जो वठंदासीं शकील साहब का। शाकिर इन ते शकील साहब इहे ई ॻाल्हि नवाज शरीफ़ कल पंहिंजी जेका स्पीच में चई त मीडिया जे हिकिड़े हल्के सां बि हुन कावड़ जो या नाराज़गी जो इज़हार कयो। मरियम नवाज़ बि ट्वीट कयो त इन तरह जो अफ़वाहूं न हलायूं वञनि, जल्दबाज़ी कई वई। 10-15 जेको सैकड़ो % हुयो उन जे खे ॾिसी करे ऐं पंहिंजे तरीक़े सां जे तरह नतीजा अख़ज़ कया विया, इहो हक़ीक़त न हुई। उन्हनि त उन खे हिदायत कयो आहे। हिकिड़ो जेको शाकिर ॻाल्हि कई त हितां जी जेका सॼो हुननि फॉर्मेट जोड़ियो आहे उनमें का बि पॉलिटिकल पार्टी इंक्लूडिंग जेको सज़ा खाधल कैदी आहे इमरान ख़ान, उहो बि हिन इलेक्शन कमीशन जे नतीजनि खे रद्द नथो करे। पीपल्स पार्टी हुजे, नवाज़ लीग हुजे, मौलाना फज़लुर रहमान अकेलो थियो आहे पोइ बि कुझु नथो। ईअं सॼो जेको सिस्टम आहे, हीउ सॼो जेको हाइब्रिड पॉलिटिकल सिस्टम आहे, पाण ॾिसूं था इहो सॼो मैनेज थियल आहे। सभिनी पार्टियुनि खे सोढ़ो करे इन पोज़ीशन ते हाणे बीहारे वियो आहे
का बि पार्टी कुछ न थी पई, इलेक्शन खे रद्द नथी करे, पर ॿी जेका वॾी ख़तरनाक ॻाल्हि थी आहे इन सॼे जेको हाइब्रिड सिस्टम आहे, पॉलिटिकल सिस्टम आहे जेको मैनेज थियो आहे, उनखे इंटरनेशनल ऑब्जर्वर जेको आहे उन्हनि सॼे सिस्टम खे खोले छॾियो आहे। उन्हनि जूं जेके रिपोर्ट्स आहिनि उहे एतिरियूं छिरकाईंदड़ आहिनि जो परॾेही वज़ारत जेको आहे उनखे बयानु जारी करणो पियो आहे त ईअं न आहे। इंटरनेट तव्हां जेकॾहिं बंदि करे छॾियो था त छा इहा इंटरनेट बंदि करण वारी ख़बर तव्हां सम्झो था पिया त तव्हां सॼी दुनिया खां, ग्लोबलाइज़ेशन खां कटियल आहियो, तव्हांखे इहा शइ फबी वेंदी? कतई कोन। इंटरनेशनल ऑब्जर्वर जेको आहे तव्हांजे हिन हाइब्रिड पॉलिटिकल सिस्टम में मैनेज नथा थी सघनि। हितां जूं टीवी जेके आहिनि चैनल्स मैनेज थी सघनि था, हितां जी सहाफ़त मैनेज थी सघे थी, हितां जा ह्यूमन राइट्स जा जेके लोकल इदारा आहिनि उहे मैनेज थी सघनि था, हितां जूं पॉलिटिकल पार्टियूं जेका आहिनि मैनेज थी सघनि थियूं, हितां जा इलेक्टेबल्स मैनेज थी सघनि था, हितां जी सिविल सोसाइटी मैनेज थी सघे थी, हितां जूं सुञाण धुरियूं मैनेज थी सघनि थियूं पियूं। पर दुनिया जा जेके ऑब्जर्वर आहिनि इंटरनेशनल, उहे उन्हनि पंहिंजी रिपोर्ट ॾेई करे सॼी जेका हिन सिस्टम आहे उन जी पत वाइकी करे छॾी आहे। मां सम्झां थो इन क़िस्म जी एक्सरसाइज़, इन प्रैक्टिस खां अवॉइड करणु खपे। इहो मजमूई तौर ते जेको पॉलिटिकल सिस्टम आहे उनखे नुक़सानु रसंदो। हाणे जेकॾहिं फैसल वावडा जी ॻाल्हि जेकॾहिं उहा फैसल वावडा फ़ख्रिया अंदाज़ में इहा ॻाल्हि करे थो पियो, माना हू फ़ख्रु करे थो त मुंहिंजा किथे न किथे लिंक आहिनि, मां कंहिं न कंहिं पावर सां मां लिंक में आहियां। को अहिड़ो माण्हू चए थो पियो, ख़ुदि बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो चवणु, हिकिड़ी पॉलिटिकल जो पार्टी जो सरबराह आहे त असां आज़ाद जेके इंडिपेंडेंट कैंडिडेट आहिनि, असां हू सरप्राइज़ उन्हनि सां गॾु उनखे लिंक करे जोड़े थो पियो हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी। जेकॾहिं कट लॻे थो 20-25 इंडिपेंडेंट कैंडिडेट्स मां, त इहो कट तव्हां सॼो जमहूरियत जे मथां जेको आहे उहो सवालिया निशान न हूंदो। हिकिड़ो वोटर जेको आहे पंहिंजे नुमाइंदे खे चूंडे थो पियो ऐं उहो नुमाइंदो वरी सेल थी वञे थो। सेल परचेज वारी जेका आहे एक्सरसाइज़ जेकॾहिं शुरू थिए थी पई, इन जो मजमूई तौर ते नुक़सानु कंहिंखे थींदो, इन जो मजमूई तौर ते नुक़सानु त हिन सॼे पॉलिटिकल जेको डेमोक्रेटिक जेको तव्हां सिस्टम चओ था उनखे नुक़सानु पहुचंदो न। त मां सम्झां थो इन क़िस्म जी प्रैक्टिस जेका आसिफ ज़रदारी या बिलावल भुट्टो ज़रदारी चए थो पियो त असां कोशिशि कयूं था इंडिपेंडेंट कैंडिडेट सां, माना इंडिपेंडेंट कैंडिडेट सां तव्हां ईअं ॻाल्हाए सघो था। पावर पॉलिटिक्स में ईअं ॻाल्हाइबो आहे। जीअं शाकिर चयो त परवेज़ इलाही जो जेको मिसाल ॾिनो वियो उनखे कातिल लीग चयो वियो, उहा वरी कातिल लीग जेका आहे बाद में उहा डिप्टी प्राइम मिनिस्टर बि थी वञे थो पियो। ईअं केतिरा खोड़ सारा मिसाल असां मिली सघनि था। हीअ जेका मुस्लिम लीग आहे उन मुस्लिम लीग मां केतिरियूं मुस्लिम लीग निकितियूं, अल्फाबेटिकली तव्हां जोणे जो मुस्लिम लीग उतां निकिती, मियां अज़हर जी मुस्लिम लीग उतां निकिती, नून लीग उतां निकिती, जेको आहे काफ लीग उतां निकिती। त अहिड़े क़िस्म जा ईअं पीपल्स पार्टी मां पेट्रियाट लीग निकिती। IGI कीअं ठाही वई, उनजे पुठियां कहिड़ी स्टोरी हुई, इनसाइड स्टोरी छा हुई। मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त पावर पॉलिटिक्स में ईअं थींदो रहंदो आहे, पर हिकिड़ी हद ताईं तव्हां अवाम जे जलसे जे अंदरि वञी करे माण्हुनि खे जेको आहे उनजे जज़्बनि सां खेॾो था ऐं हिकिड़ियूं ॻाल्हियूं खणी करे उन्हनि खे अहिड़े नमूने सां तव्हां जेको आहे उहो बूस्टअप करे करे मथे आणो था। वरी जॾहिं तव्हांजी पावर पॉलिटिक्स जी अचे वञे थी, उहे ॻाल्हियूं उते छुटियूं, मंशूर उते छुटो, उन खां बाद में इहे जेका तव्हांजा प्रिंसिपल आहिनि जेके तव्हां उहे हिकिड़े पासे तां रखी छॾियो था पिया, उनजो नतीजो बि छा निकिरे थो? नतीजो इहो निकिरे थो पियो त पोइ इदारनि ते आङुरियूं खजनि थी पियूं। इन क़िस्म जी हिकिड़ी हद ताईं प्रैक्टिस थींदी आहे दुनिया जे अंदरि। ईअं थोरो थींदो आहे त तव्हां सॼो मंशूर जेको आहे उन मंशूर ताईं विड्रॉ करे वञो। सॼो जेको आहे तव्हां जेको आहे हिकिड़ी जेका तव्हांजी सोच आहे उन सोच खे तव्हां हिकिड़ी हद ताईं कंप्रोमाइज़ करे सघो था, पर मुकमल तौर ते जॾहिं तव्हां कंप्रोमाइज़ कयो था त पोइ सॼो सवाल जेको आहे उन सॼे हाइब्रिड डेमोक्रेसी सिस्टम ते अचे थो पियो। हींअर मां सम्झां थो हीअ जेको हिननि सॼो ठाहियो आहे उनमें बार्गेनिंग जेका पोज़ीशन आहे उहो पीपल्स पार्टी जी सभिनी खां बहितर आहे जेकॾहिं ग्राउंड रियलिटीज़ खे असां ॾिसूं। हालांकि उनजा 54 हिन वक़्त ताईं MNAs आहिनि, पर छाकाणि त 54 जेकॾहिं नवाज़ शरीफ़ जेको आहे उनखे नवाज़ लीग खे पीपल्स पार्टी हुन सां नथी ठही हले त पोइ नवाज़ लीग जे लाइ मुमकिन ई कोन हूंदो त उहो गवर्नमेंट फॉर्म करे। पीपल्स पार्टी नवाज़ लीग सां मिलंदी, मुतहिदा क़ौमी मूवमेंट त कोलिशन ठही सघे थी। पीपल्स पार्टी ऐं जेकॾहिं
इंडिपेंडेंस जेके आहिनि उन्हनि में किथे का अंडरस्टैंडिंग थिए थी पई या कट जेको आहे लॻे थो इंडिपेंडेंस खे, पोइ त सूरत हाल सॼी गेम जेका आहे उहा तब्दील थी वेंदी। मां सम्झां थो इहो 2-3 ॾींहंनि में अञा सूरत हाल वाज़े थी वेंदी। इस्लामाबाद ऐं लाहौर जे अंदरि राब्ता हलनि था पिया, उहे राब्ता ॾिसूं त कहिड़ो रुख वठनि था पिया। हिन वक़्त ताईं जी जेका सोच आहे एस्टेब्लिशमेंट कन्फेडरेशन खां अवॉइड करे थी, हू चाहे थी त पीडीएम टाइप को मॉडल अचे। न्यूज़ ब्रेक जो वक़्तु थियो आहे, हुन खां पोइ ट्रांसमिशन खे कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन, हलूं था न्यूज़ स्टूडियो तरफ़।